तलहार में पीराने पीर गौसे आज़म दस्तगीर पीर अब्दुल कादिर जीलानी जी यारी शरीफ़ जे सिलसिले में शाहिद कादरी तरफ़ां यारी शरीफ़ जो जलसो मुनक़िद कयो वियो। हनीफ़ मल्लाह जी ख़बर मूजिब जलसे के मुफ्ती अहमद रज़ा अमजदी कराची वारा ऐं पीर हुज्जतुल्लाह सरहंदी नक्शाबंदी जन ख़िताब कंदे चयो त पीरान पीर या गौसे आज़म दस्तगीर बुॾियल ॿेड़ा तारींदो आहे। अल्लाह जे वलियनि सां मोहबत रखो। दीन इस्लाम जी सरबुलंदी जे लाइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम क़ुर्बानियुनि जे नतीजे में इस्लाम सरबुलंद आहे। असांजे मथां तूफ़ानी बारिशूं ॿोॾ असां अल्लाह जे ॾसियल वाट खां परे आहियूं। जंहिं सबब असां ते मुश्किलातूं ऐं अज़ाब अचनि था। असां अहद करियूं त अल्लाह जे ॾसियल वाट ते हली दुनिया ऐं आख़िरत संवारे सघूं था। यारी शरीफ़ में मज़हर चांग इक़बाल लिगारी एहतशाम जमाली काशिफ कादरी ऐं ॿियनि नौजवान जलसे जा इंतज़ाम पिणु संभालिया ऐं लंगर जो इतमाम करे प्यारे पाकिस्तान जे अमन सलामती पाक फ़ौज जे हक़ में दुआऊं पिणु घुरायूं वयूं।